दर्जो ॿियों सबक पंजों रायजाज डॉक्टर बलदेव मटलानी। तंहिं ज़माने में रायजाज नाले हिकु राजा जूनागढ़ में राज कंदो हो। रायजाज खे हिकु भेण हुई जंहिंखे को बि औलाद कोन हो। उन हिकु दरवेश खां दुआ घुरी, जंहिं चयसि तोखे हिकु पुटु ॼमंदो, पर उहो तुंहिंजे भाउ जो सिर वठंदो। इहो ॿुधी उहो ॾाढो दुखी थी कुझु अरसे खां पोइ खेसि पुटु ॼाओ, जंहिंखे हुन बर वक़्तु हिकु संदूक में विझी दरिया में लोढ़े छॾियो। उहा संदूक लुढ़ंदी अची राजा अनिराय जे मुल्क में पहुती, जंहिंखे हुन बर वक़्तु हिकु संदूक में विझी दरिया में लोढ़े छॾियो। उहा संदूक लुढ़ंदी अची राजा अनिराय जे मुल्क में पहुती, जिते हिकु चारण पंहिंजो माल चारे रहियो हो। उन डोड़ी अची उहा संदूक खई ऐं खोले ॾिठाई त खेसि उन में हिकु अबहम ॿार नज़र आयो। चारण खे औलाद कोन हो, सो ज़ाल सां सलाह करे उन ॿार खे पंहिंजे घर खणी आयो ऐं खेसि पंहिंजो पुटु करे पालियाऊं। हुननि उन ॿार जो नालो रखियो बीजल। बीजल वॾो थी हिकु मशहूरु संगीतकार बणियो। हुन जे सुरंदे जे आवाज़ ते पशु ऐं पखी बि अची कठा थींदा हुआ। जूनागढ़ में रत्ना कुंभार खे हिकु न्याणी हुई सोरठ, जेका सूंहं में ॾाढी सुहिणी हुई। राजा अनिराय रत्ने खां सोरठ जी माइटी घुरी। रत्नो जीअं ई ओॾां मञ वठी वियो त रायजाज खे इन जी सुध पइजी वई। रायजाज जी अनिराय सां झूनी दुश्मनी हुई। हुन रत्ने खे घुराए मथिसि मलामत कई ऐं सोरठ सां पाण शादी कयई। अनिराय खे जॾहिं इहा ख़बर पई त खेसि ॾाढी कावड़ लॻी, हुन वॾो लश्कर साण करे जूनागढ़ ते चढ़ाई कई। हू कोट ॿाहिरां हिकु साल घेरो करण खां पोइ बि खटी न सघियो। आख़िर पंहिंजे वतन ॾांहुं वापसि वरियो। अनिराय हिकु हीरनि जो थाल भरे होको ॾियारियो। जेको राज जो सिर आणे ॾींदो तंहिंखे हिन थाल सां गॾु ॿियो बि जेको घुरंदो सो खेसि मिलंदो। बीजल जे ज़ाल पंहिंजे मुड़ुस जे गैर हाज़िरीअ में उहो थाल वठी रखियो। बीजल खे ख़बर पई त हू लाचार थी सुरंदो सींगारे जूनागढ़ ॾांहुं राही थियो। बीजल रायजाज जे महल वटि पहुची कोट जे ॿाहिरां ई सुरंदे जी तार छेड़ी। रायजाज परे खां ई उहो मधुर साज़ ॿुधी बीजल खे मथे पंहिंजे महल अंदरि घुरायो। बीजल बि अहिड़ो साज़ छेड़ियो जो रायजाज मोहित थींदे खेसि चयो, घुर जेको घुरणो अथई। बीजल हथ जोड़े अर्ज़ु कयो, मूंखे माल मता जी घुर्ज नाहे, मूंखे तो सखीअ जो सिर घुर्जे। रायजाज खेसि तरह तरह जा इनाम आछा, पोइ बि बीजल न मुड़ियो। आख़िर रायजाज जे चवण ते बीजल सुरंदो वॼाईंदो रहियो ऐं रायजाज ॿुधंदे ॿुधंदे पंहिंजे ई हथ सां तरार कढी पाणे पंहिंजो कंधु कटी ॾिनो। बीजल सिर खणी अची अनिराय अॻियां रखियो। अनिराय जे दिलि खे चोट रसी वई। बीजल खे चयाईं, हैफ़ अथई, तूं थोरीअ लालच ते अहिड़े सखी सरदार जो सिर वठी आयो आहीं। हाणे हितां टर ऐं मुंहिंजो मुल्क छॾे वञ। बीजल निहायत पशेमान थियो। हू पंहिंजो होश विञाए जूनागढ़ ॾांहुं डोड़ियो। उते रुञ ऐं रारो लॻो पियो हो। सोरठ मच में पाण विझी रायजाज सां गॾु सती थी रही हुई। इहो ॾिसी बीजल बि पाण रोके न सघियो। हू बि धूकींदे बाहि में काही पियो ऐं सड़ी भस्म थी वियो।